अस्सलाम वालेकुम दोस्तों, भलीकार चैनल ते सब्सक्राइब कंदा अगर पहिरियां खां न कयो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामो पहिरियां खां मज़ेदार थो थींदो वञे। काफ़ी दोस्त सोचींदा बि हूंदा तकरार ड्रामो हलंदो कॾहिं खां। तकरार ड्रामो सूमर खां हलंदो, सूमर खां इंशाल्लाह हली वेंदो। ॿीहर सिर्फ़ु और सिर्फ़ु रिकॉर्डिंग जे करे रुकियो हुयो, ॿियो मसइलो न हुयो, बंदि वग़ैरह न पियो थिए। वाकई में बि माण्हू तकरार खे पसंदि कंदा ऐं दोस्तों वाकई में बि माण्हू तकरार ड्रामे खे पसंदि कंदा। दोस्त तमामु बेसब्री सां इंतज़ारु पिया कनि। इहा ॻाल्हि उन्हनि खे बि ख़बर आहे जेके जंहिंजी प्रोडक्शन आहे, मतिलबु सिंध टीवी वारा आहे, उन्हनि खे बि ख़बर आहे त यार माण्हू ॾाढो पसंदि था कनि ड्रामे खे। टोटली अदाकार को बि अहिड़ी ख़ासि वीडियो नथो ॾिए जेको माण्हूअ खे मालूमात में वधीक इज़ाफ़ो थिए, वधी छा रहियो आहे। ऐं असां तव्हांखे हिकिड़ो पंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां ॻाल्हि कंदा आहियूं, ॾिसींदा आहियूं। बाक़ी हाणे ॿियो मालूमात केर बि न ॾींदो आहे। ऐं ख़बर बि तव्हांखे ॾिनी हुईसीं तकरार ड्रामो वक़्ती तौरु बंदि थी चुको आहे। तव्हां ॾिठो बि हूअं ई थियो ऐं छो बंदि थियो इहो बि तव्हांखे ॾसियो, कॾहिं हलंदो इहो बि तव्हांखे ॾसियो आहे। इंशाल्लाह चैनल खे सब्सक्राइब कंदा वधीक अपडेट जे लाइ। ऐं तकरार जी जेका टीम आहे मुकमल, पोइ हाणे उन में एक्टर बि अचनि था, ॿिया बि छो जो रोज़ा बि हुया न, पोइ इन जे करे फ़िलहालु रिकॉर्डिंग खे घटि कंदा हुया। इन जे करे हू पहिरियां त रिकॉर्डिंग काफ़ी थींदी हुई, पोइ थी वेंदियूं किस्तियूं। रिकॉर्डिंग खे घटि कयो इन जे करे शॉर्टेज थी वई त पोइ रिकॉर्डिंग खे बंदि कयूं।